पाकिस्तान में हर 3 बालगन में एक शख्स शुगर जो शिकार है। WHO की खतरनाक रिपोर्ट मंजर आम ते अची वही है। छा तव्हां भी हिन मुज़ी ऐं मौतमार खतरे में आहियो? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ऐं यहाँ GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। नाज़रीन, छा तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में हाणे हर 3 बालग माण्हुनि मां एक शख्स ज़ियाबतीज़ याने शुगर जो शिकार है। ही का सोशल मीडिया की अफवाह नाहे, पर वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन WHO ऐं पाकिस्तान हुकूमत तरफ़ां जारी कयल इंतहाई अहम ख़बरदार कंदड़ पैगाम है। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त पाकिस्तान में शुगर जा मरीज़ केतिरा आहिनि, दुनिया में पाकिस्तान जो नंबर कहिड़ो आहे, ही बीमारी एतिरी ख़तरनाक छो आहे, तव्हां पाण खे हिन ख़ामोश कातिल खां कीअं बचाए सघो था। वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा रहिजो। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन मूजिबि पाकिस्तान में हिन वक़्तु 3 करोड़ 45 लख याने 34.5 मिलियन माण्हू ज़ियाबतीज़ में मुब्तला आहिनि। इन जो मतिलबु उहो थियो त हर 3 बालग पाकिस्तानियुनि मां एक शख्स शुगर जो मरीज़ आहे। अञा भी वधीक ॻणती जी ॻाल्हि उहा आहे त शरह जे लिहाज़ खां पाकिस्तान दुनिया जो सभ खां वधीक मुतासिर मुल्क बणिजी चुको आहे। WHO मूजिबि ओभरे बहरिया रूम वारे खते में ज़ियाबतीज़ जा अंदाज़े कयल मरीज़नि मां 40% खां वधीक सिर्फ़ पाकिस्तान में मौजूद आहिनि। WHO छा आहे, अचो त हिन बाबति बि ॼाणूं था। WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जो बुनियाद 1948 में रखियो वियो। ही गॾियल क़ौमनि UN जो सिहत बाबति आलमी इदारो आहे, जेको दुनिया जे मुल्कनि भाईवारनि ऐं माण्हुनि खे गॾु आणे सिहत जे वाधारे, दुनिया खे महफ़ूज़ बनाइण ऐं ज़रूरतमंद माण्हुनि जी ख़िदमत लाइ कमु करे थो। WHO दुनिया जे 194 मेंबरनि मुल्कनि सां गॾु ऐं 150 खां वधीक हंधनि ते कमु करे थो त जीअं हर माण्हूअ हर हंधि बहितरीन मुमकिन सिहत जूं सहूलियतूं हासिलु करे सघे। पाकिस्तान जेको WHO जो बानी मेंबर आहे, उते WHO साल 1960 ईस्वीअ खां पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहियो आहे। हाणे अचो त सभ खां वॾे ख़तरे जी ॻाल्हि करियूं। WHO जो चवणु आहे त हर 10 मां 4 माण्हुनि खे ख़बर ई नाहे त हू शुगर जा मरीज़ आहिनि। याने माण्हू आम ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, पर अंदरि ई अंदरि बीमारी संदन जिस्म खे नुक़सानु पहुचाईंदी रहे थी। जॾहिं ख़बर पवे थी तॾहिं ताईं घणो देरि थी चुकी हूंदी आहे। जेकॾहिं शुगर ते ज़ाब्तो न आंदो वञे त उहा अखियुनि जी रोशनी विञाइण, गुर्दनि जी नाकामी, दिलि जे दौरे, फालज ऐं टंग कटिजण जहिड़नि ख़तरनाक पेशिदगियुनि जो सबबु बणिजी सघे थी। इन्हीअ करे माहिर हिन मर्ज़ खे ख़ामोश कातिल सॾनि था। आलमी ज़ियाबतीज़ ॾिहाड़े जे मौक़े ते WHO ऐं पाकिस्तान जे सिहत वारी वज़ारत गॾिजी मुल्क जे मुख़्तलिफ़ मर्कज़नि ते मुफ़्त शुगर स्क्रीनिंग शुरू कई आहे, जंहिंजो मक़सदु माण्हुनि में जल्द सुञाणप, मुफ़्त टेस्ट ऐं सिहत ज़िंदगी बाबति आगाही ऐं मुस्तक़बिल में ख़तरनाक पेशिदगियुनि खां बचाव आहे। वफ़ाक़ी सिहत वारे वज़ीर सैयद मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त हुकूमत वज़ीर आज़म जे ज़ियाबतीज़ प्रोग्राम ज़रिए मुफ़्त स्क्रीनिंग, जल्द तशख़ीस ऐं सिहतमंद तर ज़िंदगीअ खे हाथी ॾेई रही आहे। हिन सभिनी पाकिस्तानियुनि खे अपील कई त पंहिंजो शुगर टेस्ट ज़रूरु कराइनि, सिहतमंद खुराक अख़्तियार कनि ऐं रोज़ाने जिस्मानी सरगर्मी खे पंहिंजी ममूल जो हिसो बणाइनि। पाकिस्तान में WHO जे नुमाइंदे डॉक्टर लू डाइपिंग चयो आहे त ज़ियाबतीज़ हिकु ख़ामोश कातिल ज़रूरु आहे, पर इन खां बचाव मुमकिन आहे जेकॾहिं माण्हू वक़्त सर टेस्ट कराइनि त सिहतमंद खुराक खाइनि, वर्जिश कनि ऐं बाक़ाइदा तबी मुआइनो कराइनि त जीअं वॾी हद ताईं हिन बीमारी खे रोके सघिजे थो। WHO मूजिबि 1990 ईस्वी में दुनिया में ज़ियाबतीज़ जा मरीज़ लॻभॻि 20 करोड़ हुआ, जॾहिं त 2022 ईस्वी ताईं उहो अंगु वधी 83 करोड़ ताईं वञी पहुची वियो आहे। यानी सिर्फ़ु 3 ॾहाकनि दौरान दुनिया में शुगर जा मरीज़ 4 भेरनि खां बि वधीक वधी विया आहिनि। माहिरनि मूजिबि शुगर खां बचण लाइ मुतवाज़िन सिहतमंद खुराक अख़्तियार कयो वञे। रोज़ाने घटि में घटि 30 मिंट वर्जिश या तेज़ पंधु करियो, वज़न खे कंट्रोल में रखो, खंड ऐं मिठाण जो इस्तेमालु घटि करियो, तंबाकू नोशी खां
पासो करियो ऐं जेकॾहिं ख़ानदान में शुगर जी तारीख़ मौजूदु हुजे त बाक़ाइदा टेस्ट ज़रूरु कराईंदा करियो। ज़ियापतीस अहिड़ी बीमारी आहे जेका ख़ामोशी सां जिस्म खे नुक़सानु पहुचाईंदी रहे थी, पर जेकॾहिं वक़्त सर सुञाणप ऐं एहतियात कई वञे त उनखां बची बि सघिजे थो ऐं इन जी नुक़साननि खे बि घणो घटिताई थी सघे थी। सिंधवासियो, जेकॾहिं तव्हांजी उमिरि 30 सालनि खां वधीक आहे या तव्हांजे ख़ानदान में कंहिंखे शुगर आहे त अॼु ई शुगर टेस्ट ज़रूरु कराईंदा। जेकॾहिं ही मालूमात तव्हां लाइ फ़ाइदेमंद रही हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कयो ऐं शेयर लाज़िमी कंदा कयो। ख़ुदा हाफ़िज़।